अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांजो पंहिंजो भाउ ताहिर कुंदर। असां जी दोस्त मौजूदु आहिनि, रिकॉर्डिंग ते मौजूदु आहियूं। साईं जी फिल्म आहे ॾाढ फिल्म में असां हिकिड़ो नए रूप में अची आहियूं। ऐं हीअ ॾिसो साईं खे तव्हां न सुञाणींदो, जेको सुञाणे थो कमेंट्स में तव्हांखे ॿुधाए हीअ अहिड़ो रूप चेंज कयो, आरामी लुक अथव, फ़क़ीर अथव, मुर्शिद अथव। ॾिसो केॾो माना हिकिड़ो चेंज लुक आहे। वधीक साईं कमेंट्स पास कंदो। वॾी महिरबानी। तमामु जल्द ईद उल फितर जे लाइ दोस्तों असांजी फिल्म अची रही आहे ॾाढ, जंहिंमें असांजे दोस्त धनी बख्श गांगरो जो हिकिड़ो न्यू टैलेंट सां नए अंदाज़ सां किरदारु मुर्शिद साईं छुटल शाह तमामु जल्द हक़ मुर्शिद। असां रिकॉर्डिंग में मौजूदु आहियूं, हर को फोटो सेशन करे पियो। ऐं असां धनी बख्श उस्ताद धनी बख्श जे ॻोठ में आया आहियूं। ऐं उहो तव्हां सुञाणो कहिड़ो आहे, पर मां तव्हांखे ॿुधायां थो। साम्हूं बीठो आहे, ॾिसो कहिड़ो नओं मतिलबु रूप चेंज। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उस्ताद करीम बलोच जो मुंहिंजे अंगण ते आयो आहे पंहिंजी फिल्म खणी। संदसि महिरबानी, मुंहिंजो करे मुंहिंजो उतार ते करणु आयो आहे। मूंखे न घुराई ऐं मूंखे दाद ॾेई जी तव्हां उस्ताद आहियो, वॾा आहियो, इन करे मूं वटि हली आयो आहे। मां संदसि शुक्रगुज़ार आहियां। इनशाला हीअ फिल्म जल्दी ईंदी ऐं ॾिसो न विसारींदा। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त फिल्म ज़रूरु ॾिसंदा। सिंधु टीवी यूट्यूब ते वॾी महिरबानी। ऐं उहो असांजो दोस्त बि बीठो आहे, इम्तियाज़ गांगरो। साईं वारा बीठा आहिनि, नालो नथो अचे असांखे। ऐं वधीक ॿियो तव्हां डायलॉग ॾियो न हिते हिकिड़ो। पोयां असांजो दोस्त बि बीठो आहे, थोरो अॻिते अचे न, ज़ाहिर थी न अचे थी। हीअ मुंहिंजे भाउ जे किरदार में। वाह वाह, नालो छा आहे अदा? मोहम्मद जुमन। अच्छा, ख़ासि के लिए भाउ जुमन ख़ासि के लिए आहे। साईं ॿियो डायलॉग ॿुधायो हिते हिकिड़ो तव्हां मुर्शिद। ही डायलॉग पुराने स्टाइल जो आहे, तमामु 1990 जो, उर्दू में आहे। जानी को देखते ही चेहरे का रंग क्यों बदल गया है, अगर जानी तेरे खुशियों का कातिल बन, ऐसे जानी को मौत आ जाए। बस ही विलन जो अंदाज़ पुराने अंदाज़ में साईं ने पेश कयो, तो उहो ॿुधायो। मुर्शिद जा सभई अंदाज़ पेश कया। सही फनी मुर्शिद आहे। हनीफा हुकुम बाबल कंहिंखे लेटाइणो आहे? लेटाइणो कंहिंखे न आहे। ही जेको आयो आहे न, ॾिसी थो न छोकिरो, हा फीनू पढ़ाइण, इन खां पोइ त कुझु वांदो अथई। चलो न न त पैसा में न मांगे जॾहिं पोइ ॾींदा। बाबा ॿ बकरा खपनि, 2 बकरा। हिकिड़ो कोई रत तुंहिंजे ख़ैरात में कंदासीं ऐं हिकिड़ो असां पंहिंजे हवाले कंदासीं। कंहिंजी ख़ैरात वरी? उन जी ख़ैरात थींदी न। अच्छा, उन जी थींदी। घर में कोई हीअ असांजो दोस्त बीठो आहे, हीअ बि असांजो आर्टिस्ट आहे, अदाकार आहे, भाउ इम्तियाज़ गांगरो। साईं तव्हां छा चवंदो? ही डॉक्टर करीम बख्श सुठो माण्हू आहे। डॉक्टर करीम बख्श डायरेक्टर आहे, जेको ॾाढी सुठी स्टोरी ठाही आहे ॾाढ फिल्म जे नाले सां। जल्द सिंध टीवीअ ते जेका फिल्म ईद उल फितर ते रिलीज़ कई वेंदी। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन फिल्म खे ॾिसंदा, ज़रूरु ॾिसंदा दोस्त, ज़रूरु ॾिसंदा। असां बि हिकु नए मतिलबु गेटअप में अची रहिया आहियूं ऐं नॉर्मल अंदाज़ में अची रहिया आहियूं। कोशिशि कंदासीं किरदारु निभायूं, वधीक अलाह बहितर कंदो। अदयारा बि गॾु आहिनि ऐं हींअर रिकॉर्डिंग जी तयारी हले, बि तव्हांखे ॾेखारियूं था। सफ़ा शाका लॻो पियो उस्ताद। हलूं, ॾाढो कमाईंदा आहियूं। सचल ते हली वेहूं या किथे क़ुरान जो कसम आहे, वॾो कमु सेवड़दा हलूं। हा, किराया बि कोन वठंदा गाॾियुनि ते। ही साईं फिल्म तव्हांजी कॾहिं रिलीज़ थींदी? इंशाल्लाह ईद फितर जे लाइ ही करीब रेडी आहे फिल्म। जी जी, आख़िरी वाइंड अप थिए तव्हांजे सीननि जो इंशाल्लाह। माशाल्लाह। कहिड़ी कास्ट आहे हिन फिल्म में? ॾिसंदड़ दोस्त जेके आहिनि। असांजा सिंध जो नाले वारो आर्टिस्ट ज़ुल्फ़कार बुर्जी साहब आहे। जी जी, सोनू मिर्ज़ा आहे। जी जी, आऊं आहियां। माशाल्लाह। न्यू टैलेंट इन फिल्म में गॾु हूंदो इंशाल्लाह। जी जी, जंहिंमें तव्हां आहियो, तव्हां कुंदर साईं धनी बख्श गांगरो साहब। जी जी। तव्हां पंहिंजे चैनल जो नालो ॿुधाइजो त जीअं तव्हांजे चैनल जो प्रमोशन करे छॾियूं असां। कहिड़े ते ईंदी फिल्म? मुंहिंजो पंहिंजो सिंधु यूट्यूब जे नाले सां चैनल आहे, जंहिंमें 2 ड्रामा ऑलरेडी पियल आहिनि। हिकिड़ो जी 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 जी, ऐं ॿियो शिकारी, जेको हाणे ख़तमु थियो आहे। जी जी, ऐं तमामु सिंधवासियुनि खे अर्ज़ा, तव्हांखे अर्ज़ा मुंहिंजे हिन यूट्यूब जी जी रहनुमाई कयो हुनजी। जी दोस्तों, जीअं तव्हांखे भाउ इम्तियाज़ सिंध टीवी चयो, सिंध टीवी न बल्कि सिंधु टीवी।
साईं जे चैनल जो नालो आहे सिंधू टीवी। उन ते वञो, सर्च कयो, उनखे सब्सक्राइब कयो, घंटी लॻायो ऐं उते खोड़ सारियूं फिल्मूं ड्रामा साईं जा पिया आहिनि। असांजो तमामु बहितरीनु दोस्त आहे, वॾनि भाइरनि जी आहे ऐं पुराणो दोस्त आहे ऐं साथी आहे असांजो फील्ड जो। साईं जो चैनल आहे, वधि खां वधि सपोर्ट कयो। जीअं असां सां प्यार मोहबत कंदा आहियो, चैनल ते अची करे फिल्मूं ड्रामा वग़ैरह ॾिसो अची। ऐं इनशाला साईं खे असां रिक्वेस्ट कई आहे त मतिलबु तव्हां कुझु फ़नी माना खणी अचो, 4 मिंट जी, 5 मिंट जी, 10 मिंट जी, 7 मिंट जी, अहिड़ियूं शयूं बि खणी अचो त जीअं एंटरटेनमेंट थिए, सिंधवासियुनि खे मतिलबु नयूं शयूं मिलनि। त इनशाला उहे बि कंदासीं गॾिजी करे कम ईद खां बाद। बाक़ी नहीं, मुर्शिद पंहिंजे वटि पाण आहे, हक़ मुर्शिद हक़, धक माना धक, आशिक़नि खे धक, माल कमायूं माल, माल कमायूं आशिक़नि खे धक। या फमा या फमा या फमा या फमा या फमा, तूं हक़ चयो त मां या फमा चवां। तूं छा हक़ सचा मुर्शिद हक़ सचा। जी दोस्तो, जे तव्हांखे ही वीडियो वणियो आहे त मुंहिंजे चैनल खे जेके नवां दोस्त आहियो सब्सक्राइब कयो, घंटी लॻायो। ऐं हाणे आउं बि कंटिन्यू कमु कंदुमि। थोरो आउं 8-10 महीना थोरो गैप थी वियो हुयो, उहा वजह बि तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदासीं। नवां दोस्त आया आहियो त सब्सक्राइब कयो, घंटी लॻाए ऐड थी वञो ऐं वीडियो पसंदि आयो त लाइक कमेंट्स करे शेयर करे छॾंदा पंहिंजे दोस्तनि में। दुआनि में यादि, पाकिस्तान ज़िंदाबाद।